प्यारा बारो अचो त कहाणी ॿुधूं सुञो सिपाही। हिक दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु सिपाही जंग ख़तमु थियण खां पोइ पंहिंजे घर वञी रहियो हो। संदसि चेल सां तलवार ॿधल हुई ऐं कुल्हे ते सामान रखियल हो। जेतोणीकि सिपाही जंग में ॾाढी बहादुरीअ सां विड़ियो हो, पर मोट में खेसि कुझु बि न मिलियो हो ऐं हू सफ़ा सुञो हो। उन करे कंहिं सवारीअ ते चढ़ण बदिरां पंधु ई पंधु पंहिंजे घर लाइ रवानो थियो हो। पंधु कंदे कंदे खेसि हिक झंग में राति पइजी वई। सिपाही पंहिंजो सामान रखी आराम करण वारो ई हो त हिक पोढ़ी ॾाइण अची हुन जे साम्हूं बीठी। ॾाइण सुञे सिपाहीअ खे चयो, मूंखे ख़बर आहे त तो वटि कुझु बि न आहे। आऊं तुंहिंजी मदद करणु चाहियां थी। ही साम्हूं जेको खूह ॾिसी पियो, इन्हीअ में खज़ानो आहे। आऊं तुंहिंजी चेल में रसो ॿधी थी छॾियां ऐं तूं उन्हीअ वसीले उन्हीअ खूह में हेठि लही वञ। जॾहिं तूं खूह जे तरे में पहुचंदे त उते तोखे हिकिड़ी कोठी नज़र ईंदी। उन कोठीअ में तोखे तमामु घणो सोन मिलंदो। उन सोन जी रखवाली हिकिड़ो 2 मुंहनि वारो जिनड़ो कंदो आहे। आऊं तोखे उन 2 मुंहे जिनड़े खे काबू करण लाइ हिकु जादुई चादर ॾियां थी। जीअं ई उहो 2 मुंहों जिनड़ो तोखे पकड़ण जी कोशिश करे त तूं हीअ जादुई चादर संदसि मथां उछले विझजां त उन में हू काबू थी वेंदो। पोइ तूं जेतिरो सोन खणी सघे खणी वठिजांइ। सोन खणण खां पोइ तूं रुगो रसीअ खे छिक ॾिजांइ त आऊं तोखे मथे छिके वठंदसि। इहा ॻाल्हि ॿुधी सुञे सिपाहीअ चयो, तूं हिकु ॾाइण आहीं ऐं तूं बिना मतिलब जे कंहिंजी मदद नथी करे सघीं। तुंहिंजी इन मदद करण पोयां कहिड़ो मतिलबु आहे? उन ते पोढ़ी ॾाइण चयो, सच थो चईं भाउ, बिना मतिलब जे केरु थो कंहिंजी मदद करे। उन सोन जे खज़ाने वारी कोठीअ में हिकिड़ी नंढड़ी काठ जी पेती पियल आहे, जेका पेती मुंहिंजी ॾाॾी हेठि विसारे आई हुई। उहा पेती मुंहिंजे वॾड़नि जी निशानी आहे। बसि तूं रुगो मूंखे उहा पुराणी नंढड़ी काठ जी पेती आणे ॾिजां। सुञे सिपाहीअ ॾिठो त कमु त ख़तरे वारो आहे ऐं 2 मुंहों जिनड़ो खेसि भारे बि सघे थो, पर पोइ बि कोशिश करण में कहिड़ो हर्ज आहे। जेकॾहिं सोन मिली पियो त ॿेड़ा ई पार। सो हुन पोढ़ी ॾाइण खे चयो त आऊं अंदरि खूह में वञण लाइ तयारु आहियां। पोढ़ीअ ॾाइण खेसि जादुई चादर ऐं हिकु रसो ॾिनो। सुञे सिपाहीअ उहा चादर हथ में खईं ऐं रसो चेल सां ॿधी आहिस्ते आहिस्ते हेठि खूह में लही वियो। खूह बि ॾाढो ऊन्हो हो। हू हेठि लहंदो वियो। नेठि खूह जो दरो आयो। उते हुन ॾिठो त वाकई हिकिड़ी कोठी आहे, जितां रोशनी अची रही आहे। सिपाही आहिस्ते आहिस्ते कदम खणंदो कोठीअ में वियो ऐं छा ॾिसे त कोठी सोननि सिकनि सां भरी पई आहे ऐं उते ई कुंड में हिकु 2 मुंहनि वारो जिनड़ो सुतो पियो आहे। जीअं ई सिपाही अंदरि दाख़िल थियो त संदसि पेर वञी सोन जे सिकनि खे लॻा। आवाज़ ते 2 मुंहनि वारो जिनड़ो जागी पियो। उन जो ॾिठो त हिकिड़ो इंसानु आयो आहे। सो हिकदमि खेसि खाइण लाइ लूह पताईं, पर सिपाहीअ वटि जादूअ जी चादर हुई। तंहिं ॾाढी फुर्तीअ सां उहा चादर जिनड़े जे 2 मुंहनि ते खणी उछले विधी। ॾिसंदे ई ॾिसंदे उहा चादर हुनखे वकोड़े वई ऐं हू उन में काबू थी वियो। सिपाहीअ सोननि सिकनि सां पंहिंजा खीसा भरिया, टोपी भरी ऐं जेतिरो सोन खणी सघियो सो खयाईं। सिपाहीअ खे कुंड में हिकिड़ी पुराणी पेती बि नज़र आई। हुनखे पोढ़ी ॾाइण जी ॻाल्हि यादि आई। सो हुन उहा पेती बि खईं ऐं ॿाहिरि निकिरण लाइ रसीअ खे छिक ॾिनाई। खूह जे कप ते बीठल ॾाइण खेसि मथे छिके वरितो। ॾाइण खांसि पहिरीं उहा पेती वठण जी कई। सिपाहीअ खे महसूसु थियो त उन पेतीअ में ज़रूरु को राज़ आहे।
सो सिपाही ॾाइण खे चयो, जेसीं तूं इहो न ॿुधाईंदीअ त हिन पेतीअ जो राज़ कहिड़ो आहे, तेसीं हीअ पेती कोन ॾींदुसि। ॾाइण ॾिठो त सिपाही मथां खेसि पेती न ॾे, सो खेसि मारण लाइ ॾांहुंसि ड्रोड़ी, पर सिपाही ॾाढो फुर्त हो। हुन तेज़ीअ सां पंहिंजी तलवार हलाए ॾाइण जी सिसी वढे वरिती ऐं पोइ सोन ऐं पेती खणी अॻिते रवानो थियो। हलंदो रहियो नेठि अची शहर मां निकितो। हाणे सिपाही सुञो न रहियो हो, वटसि तमामु घणी दौलत हुई। हुन खूह मां मिलियल सोन जे सिकनि मां भला भला कपिड़ा वरिता ऐं रोज़ानो बगीअ में सुवार थी शहर जो चकर हणंदो हो। माण्हुनि जो ॾिठो हीउ को ॾाढो अमीर माण्हू आहे, से बि वटसि अची गॾु थिया। ईअं हू सिपाही वॾियूं वॾियूं दावतूं करणु लॻो ऐं माण्हुनि में ॾाढो मशहूरु थी वियो। उन्हनि दावतुनि में माण्हुनि सिपाहीअ खे ॿुधायो त हिन मुल्क जे बादशाह खे हिकु ख़ूबसूरत धीउ बि आहे। सिपाहीअ खे उन ख़ूबसूरत शहज़ादीअ खे ॾिसण जो शौक़ु जाॻियो। उन ते माण्हुनि खेसि ॿुधायो त बादशाह उन ख़ूबसूरत शहज़ादीअ खे कंहिं नामालूम जॻह ते लिकाए छॾियो आहे, छाकाणि त हिकु नजूमीअ अॻकथी कई आहे त उन ख़ूबसूरत शहज़ादीअ जी शादी हिकु सुञे सिपाहीअ सां थींदी। उन करे बादशाह न पिए चाहियो त को बि माण्हू शहज़ादीअ खे ॾिसे या साणसि मिले। ख़ैर वक़्तु गुज़रंदो वियो। उन्हनि दावतुनि ऐं फज़ूल ख़र्चनि में सिपाहीअ वटि मौजूदु सोन जा सभु सिका ख़तम थी विया ऐं हिकु भेरो वरी हू सुञो बणिजी वियो। हुन जे सुञे थियण सां अॻे जेकी माण्हू संदसि चौधारी मौजूदु हुआ, से आहिस्ते आहिस्ते भॼी विया ऐं सिपाही हिकु दफ़ो वरी अकेलो थी वियो। हिकु ॾींहुं हू पंहिंजे कमरे में अकेलो वेठो हो, वटसि खाइण लाइ कुझु बि न हो। हुनखे वेठे वेठे काठ जी उन नंढड़ी पेतीअ जो ख़्यालु आयो, जेका हुन ॾाइण जे चवण ते खूह मां कढी हुई। हू उहा पेती खणी आयो ऐं उनखे खोलियाई त अंदरि हिकिड़ी मेणबती ऐं माचिस पियल हो। हुन माचिस सां मेणबतीअ खे ॿारियो। मेणबती रोशन करण सां समूरे कमरे में वाचूड़ो अची वियो। चो तरफ़ वाह घुलण लॻो ऐं आवाज़ अचण लॻा। जॾहिं उहो वाचूड़ो ख़तमु थियो त सिपाही इहो ॾिसी हैरान थियो त उहो ॿिनि मुंहंनि वारो जिनड़ो संदसि साम्हूं बीठो हो। पहिरीं त सिपाही खेसि ॾिसी डिॼी वियो त मतां उहो ॿिमुंहो जिनड़ो खेसि खाई न वञे, पर जिन खेसि चयो त डिॼ न, छाकाणि त आउं उन जो ग़ुलाम थी वेंदो आहियां जंहिं वटि इहा पेती हूंदी आहे। सिपाहीअ खे हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई त ॾाइण इहा पेती छो थे हासिलु करणु घुरी। जिनड़े सिपाहीअ खां पुछो त हाणे कहिड़ो हुकुम आहे। सिपाहीअ खेसि चयो, पहिरीं त मूंखे बुख लॻी आहे, तंहिं करे मुंहिंजे लाइ मानीअ जो बंदोबस्तु कर। अञा सिपाहीअ ॻाल्हि ई मस कई त ॿिनि मुंहंनि वारे जिनड़े संदसि अॻियां तरह तरह जा लज़ीज़ ताम आणे रखिया। सिपाहीअ ड्रओ करे मानी खाधी। ॿिनि मुंहंनि वारे जिनड़े वरी पुछो, को ॿियो हुकुम आहे मुंहिंजा आका? सिपाहीअ वराणियो, जीअं त आउं सुञो थी वियो आहियां, तंहिं करे तूं मूं लाइ दौलत जो इंतज़ाम कर। अञा सिपाहीअ ॻाल्हि ई मस कई त ॿिनि मुंहंनि वारे जिनड़े हुन लाइ सोन जे सिकनि जा ढेर लॻाए छॾिया। ॿिनि मुंहंनि वारे जिनड़े हिकु भेरो वरी खेसि चयो त ॿियो को हुकुम, पर सिपाहीअ खेसि चयो त फ़िलहाल ॿियो कुझु न घुरिजे। इहो ॿुधंदे ई ॿिनि मुंहंनि वारो जिनड़ो ग़ाइबु थी वियो। सुञे सिपाहीअ वटि हिकु दफ़ो वरी दौलत अची वई ऐं वटसि वरी बि माण्हुनि जा मेला मचण लॻा। खेसि जॾहिं बि कंहिं शइ जी ज़रूरत पवंदी हुई, हू काठ जी पेतीअ में रखियल मेणबती ॿारींदो हो ऐं ॿिनि मुंहंनि वारो जिनड़ो अची हाज़िर थींदो हो। हिकु ॾींहुं सिपाहीअ खे ख़्यालु आयो त शहज़ादीअ जी सूंहं जी वॾी हाक आहे, सो छो न शहज़ादीअ खे ॾिसजे। हुन मेणबती ॿारी ऐं ॿिनि मुंहंनि वारो जिनड़ो अची हाज़िर थियो। सिपाहीअ खेसि हुकुम कयो त हू महल मां शहज़ादी खे खणी अचे। अञा संदसि वात मां जुमिलो मस निकितो त जिनड़ो महल ॾांहुं हलियो वियो ऐं उतां सुतल शहज़ादीअ खे खणी आयो। सिपाही शहज़ादीअ खे ॾिसी अचरज में अची वियो।
शहज़ादीअ जी अखि खुली ऐं हुन पंहिंजो पाण खे कंहिं ॿी जॻह ते ऐं ॿिनि मुंहंनि वारे जिनड़े खे ॾिठो त परेशान थी वई। पर सिपाही खेसि आथत ॾिनी त हू फ़क़ति कचहरी करणु थो चाहे। ईअं हू कचहरी करणु लॻा। जॾहिं सिज निकिरण जो वक़्तु थियो त सिपाहीअ जिनड़े खे हुकुम कयो त शहज़ादीअ खे संदसि महल में छॾे अचे। जिनड़े हुकुम जी पोइवारी कंदे शहज़ादीअ खे वापसि छॾे आयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो शहज़ादीअ बादशाह ऐं राणीअ खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। बादशाह चयो त जेकॾहिं हाणे वरी ईअं थियो त हू ज़रूरु को न को क़दम खणंदा। बादशाह शहज़ादीअ जी चेल सां हिकिड़ी ॻोथरी ॿधी छॾी, जंहिंमें हुन चांवरनि जा दाणा विझी छॾिया ऐं उन ॻोथरीअ में सोराख़ करे छॾियो। होॾां सिपाहीअ खे वरी शहज़ादीअ जी अची सिक लॻी ऐं हुन जिनड़े खे हुकुम कयो त शहज़ादीअ खे खणी अचे। जिनड़ो महल में वियो ऐं शहज़ादीअ खे पंहिंजे हथनि ते खणी उॾामंदो अची सिपाहीअ वटि पहुतो। पर जॾहिं हू उॾामियो पए त शहज़ादी जी चेल सां ॿधल ॻोथरीअ मां दाणा हेठि पए किरिया, जेकी समूरे रस्ते ते पखिड़िजी विया। वरी जॾहिं सुबुह जो जिनड़ो शहज़ादीअ खे छॾणु वियो त उहे दाणा रस्ते ते किरंदा रहिया। सुबुह जो बादशाह पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम कयो त उन्हनि चांवरनि जे दाणनि जे निशानीअ ते हलिया वञनि ऐं उन माण्हू खे पकड़े अचनि जंहिंजे घर ताईं दाणा वञी दंग था कनि। सिपाही विया ऐं उन रस्ते ते हलंदा वञी सिपाहीअ जे घर जे दर ताईं पहुता। सिपाही समूरी राति जो जाॻियल हो, उन करे सुतो पियो। सो बादशाह जा सिपाही ज़ोरीअ घर में दाख़िल थी के सुतल हालत में खणी आया। सिपाहीअ खे त उहा जादुई मेणबती खणी अचण जो बि मौक़ो न मिलियो। सिपाहियुनि खे सची बादशाह जी दरबार में पेश कयो, जिते शहज़ादीअ बि खेसि सुञातो। बादशाह हुकुम ॾिनो त सिपाहीअ खे फांसीअ ते चाढ़ियो वञे। शहज़ादीअ खे सिपाहीअ ते रहम आयो, छाकाणि त ॿिन्ही रातियुनि में सिपाहीअ साणसि ॾाढो सुठो सलूक कयो हो ऐं हूअ बि खेसि पसंदि करणु लॻी हुई। पर शहज़ादी बादशाह जे हुकुम जे अॻियां मजबूर हुई। उन ई राति जेल में शहज़ादी सिपाहीअ सां लिकी मिलण वई ऐं पुछाईंसि त आउं तो लाइ छा थी करे सघां। सिपाहीअ खेसि चयो त हूअ जेकॾहिं कीअं बि करे उहा पेती खेसि पहुचाईंदी जंहिंमें मेणबती ऐं माचिस पियल आहे त संदसि जान बची वेंदी। पर इहो कमु जल्दी थियणु घुरिजे, छाकाणि त थोरी ई देरि में सिज निकिरण वारो आहे। सिज निकिरण खां पोइ तुर्त खेसि फांसी ॾिनी वेंदी। शहज़ादी हिकदमि महल में वई ऐं पंहिंजे भरवसे वारी नौकरियाणीअ खे चयाईं त हूअ सिपाहीअ जे घर वञी उहा मेणबतीअ वारी पेती खणी अचे। नौकरियाणी टोड़ंदी वई ऐं उहा पेती खणी अची शहज़ादीअ खे ॾिनाई। शहज़ादी वरी महल जे हिकु चौकीदार खे इनाम जी लालच ॾेई उहा पेती सिपाहीअ ताईं पहुचाई। सिपाहीअ वटि पेती त पहुती, पर उन वक़्त ताईं सिज निकिरी चुको हो ऐं बादशाह जा सिपाही खेसि फांसी ॾियण लाइ वठी विया। उते बादशाह बि मौजूदु हो। फांसी ॾियण वक़्तु सिपाहीअ खां पुछाऊं तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश कहिड़ी आहे। सिपाहीअ चयो अॼु मुंहिंजी सालगिरह आहे ऐं आउं केक ते मेणबती ॿारे उनखे फूक ॾेई पंहिंजी सालगिरह मल्हाइणु चाहियां थो। सिपाहियुनि चयो त हिन वक़्तु केक ऐं मेणबतीअ जो किथां इंतज़ाम थींदो। उन ते सुञे सिपाहीअ चयो त जेकॾहिं केक जो इंतज़ाम नथो थिए त ख़ैरु आहे, पर संदसि जेल जी कोठड़ीअ में हिकु पेती पई आहे जंहिंमें हिकिड़ी पुराणी मेणबती ऐं माचिस पियल आहे, उहा खणी अचो। बादशाह बि ॾिठो त उहा हिकिड़ी बेख़तर ख़्वाहिश आहे, सो अहिड़ी इजाज़त ॾिनाई। जीअं ई उहा मेणबती आई ऐं सिपाहीअ उहा मेणबती ॿारी त ॿिनि मुंहंनि वारो जिनड़ो अची हाज़िर थियो। सुञे सिपाहीअ खेसि हुकुम कयो त हू खेसि आज़ादु करे ऐं बादशाह खे पकड़े अची फांसीअ जे फंदे ते पहुचाए। जिन ईअं ई कयो। जीअं सिपाहीअ बादशाह खे फांसी ॾियण जो हुकुम कयो त उहो फांसीअ जे डप खां ॾकणु लॻो। हुन सुञे सिपाहीअ खे मिंथ कई त जेकॾहिं तूं मूंखे जीअंदान ॾींदे त आउं तोखे पंहिंजी बादशाहत ऐं शहज़ादीअ जो संग ॾींदुसि। सिपाहीअ जिनड़े खे हुकुम कयो त बादशाह खे छॾे ॾे।
बादशाह वाइदे मुताबिक़ सिपाहीअ जी शहज़ादीअ सां शादी बि कराई ऐं खेसि पंहिंजी बादशाहत बि ॾिनी ऐं पाण गोशा नशीन थी वियो। ॿारो, हिन आखाणीअ मां मालूम थियो त कंहिंसां चङाई या सुठो सलूक करणु केॾो न नेक अमल आहे। सुञे सिपाहीअ जिन जे ज़रिए घुरायल शहज़ादीअ सां सुठो सलूक कयो त ॾुखे वक़्त में हूअ खेसि कमु आई। उन नेकीअ अॻिते हली खेसि बादशाह बणाए छॾियो। ईअं उहो सुञो सिपाही ऐं शहज़ादी ख़ुशि थी मुल्क ते हुकूमत करण लॻा।